नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। मुल्क जी सियासी सूरत हाल में मखसूस निशस्तुनि वारो महफ़ूज़ कयल फ़ैसिले ते सभिनी धुरियुनि जो इंतज़ारु आहे। ॾिसजे त उहे मखसूस निशस्तूं जेके आहिनि उहा हुकूमत ॾांहुं वञनि थियूं या अपोज़िशन खे मिलनि थियूं ऐं उन फ़ैसिले जो सभिनी खे इंतज़ारु आहे। उन फ़ैसिले जो मजमूई तौर ते पॉलिटिकल जेको सिनेरियो आहे उन ते कहिड़ो इम्पैक्ट पवंदो, पाण जो के प्रोग्राम में उन ते बि ॻाल्हाईंदासूं। ऐं उन खां सवाइ मुस्लिम लीग नून जे हवाले सां आसिफ़ ज़रदारी प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान जो चवणु आहे त मुस्लिम लीग नून खां हुकूमत न पई हले ऐं असां हुकूमत ठाहिण ऐं केराइण ॼाणूं था। लाहौर जे में पार्टी अॻुवाणनि सां इजलास खे ख़िताब कंदे प्रेसिडेंट आसिफ़ ज़रदारी जो चवणु हो त हिन वक़्त ताईं जेका मुस्लिम लीग नून जी प्रोग्रेस आहे उहा गैर मुतमिन कंदड़ आहे। मुस्लिम लीग नून जी हुकूमत ऐं उनखां सवाइ सिक्योरिटी जा जेके मामला आहिनि मुल्क जे अंदरि, ख़ासि तौर ते बलोचिस्तान ऐं KPK में, उन ते बि पाण ॻाल्हाईंदासूं। ऐं उनखां सवाइ सिंध सां रिलेटेड हिकु वॾो अहम इशू, सिंध जो सक़ाफ़ती वरसो कारूं झर जेको आहे उन जे खे खपाइण जे लाइ सिंध हुकूमत जो जेको सिंध काबीना जो जेको इजलास हुयो उन जे एजेंडा जे अंदरि एटम शामिलु हुयो, जंहिंमें कारूं झर जी कटाई जेका आहे उहो एटम रखियो वियो हो। ऐं जॾहिं सिंध जे मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि ऐं आम जेको सुञाण धुरियूं आहिनि उन्हनि जो रद्द अमल आयो त उनखां बाद में अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सरदार शाह जो चवणु हुयो त कारूं झर जेको आहे उनखे खपाइण जी का बि रिथा हुकूमत जे वटि नाहे। ऐं कारूं झर जेको आहे साइट आहे जेका FWO ऐं कोहनूर कंपनी जे हवाले कई वई आहे, उहा डिक्लेयर्ड जेको हेरिटेज सक़ाफ़ती वरसो आहे उन खां 25 किलोमीटर परे आहे। जॾहिं त पिटीशन दाख़िल कंदड़ किर्शन मेंघवाड़ जो चवणु आहे त हुकूमत जेका आहे उहा कारूं झर खे खपाइण जो जेको आहे उहो सौदो करे चुकी आहे। ऐं कारूं झर जे हवाले सां इन खां पहिरें बि पीपल्स पार्टी जी हुकूमत में जॾहिं बि अहिड़े क़िस्म जी काबीना जे अंदरि मंज़ूरी वठण जी कोशिशि कई वई आहे त सिंध जे अवाम उन ते एहतजाज कयो आहे। पाण अॼु कारूं झर जेको सिंध जो सक़ाफ़ती वरसो आहे उन ते बि ॻाल्हाईंदासूं। प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे मंज़ूर शेख साहब। शुरू कयूं था मंज़ूर साहब खे प्रोग्राम में भलीकार चऊं था। शुरू कयूं था कारूं झर खां। मंज़ूर, कारूं झर सक़ाफ़ती वरसो ऐं जॾहिं बि उनखे कटाई जो मामिलो आयो आहे या उनखे खपाइण जो मामिलो आयो आहे, परवेज़ मुशर्रफ जे दौर में कोहनूर कंपनी जे हवाले इहो कयो वियो हो ऐं अॻिते हली असां ॾिसूं था त पोइ FWO जेको आहे उनखे बि इहो अवॉर्ड कयो वियो आहे। अव्हां कीअं ॾिसो था हिन कारूं झर जेको हेरिटेज में अचे थो ऐं रामसर कन्वेंशन ते पाकिस्तान सयूं बि करे चुको आहे ऐं मुसलसल लाॻीतो उनजी वायोलेशन थींदी रही आहे। अव्हां कारूं झर वारे इशू खे कीअं था ॾिसो? शकील साहब, तव्हांजी महिरबानी। हाणे इन में कुझु शयूं त जेके आहिनि उहे ऑलरेडी तय आहिनि ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त उन ते का कंट्रावर्सी बि नाहे। कंट्रावर्सी कहिड़ियुनि शयुनि ते नाहे, उन में टॉप ऑफ द लिस्ट हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी अहम आहे त कारूं झर असांजो सक़ाफ़ती वरसो बि आहे, उहो प्रोटेक्टेड आहे। उनखे उन सां हथ चुरांद करणु या को अहिड़ो प्रोजेक्ट या का अहिड़ी एक्टिविटी जेका कारूं झर खे मुतासिर करे, उहा ज़ारी ॻाल्हि आहे त सक़ाफ़त ऐं असांजी हिस्ट्री जेकी आहे उन सां हथ चुरांद हूंदी, उन में ॿराया ई कोन। इहो त कंहिं बि ज़ी शऊर माण्हूअ खां, उहो सिंधी ॻाल्हाईंदड़ हुजे या ॿी का ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजे, उन सां जॾहिं तव्हां वेही ॻाल्हि ॿोल कंदव ऐं इन ते तव्हां मुख़्तलिफ़ उन जा पासा जेके आहिनि उहे ॾिसंदव त को बि माण्हू जेको आहे उहो इन हक़ीक़त खां इनकार न कंदो त कारूं झर जेको आहे उहो सिंध जी सक़ाफ़त ऐं सिंध जी हिस्ट्री जो हिकु इम्पोर्टेंट जेको आहे उहो फैक्टर आहे। ऐं जॾहिं बि कंहिं क़ौम खे जेको आहे उहो कमज़ोर करण जी कोशिशि थींदी आहे त इहा ॻाल्हि बि बिल्कुलु तय आहे त पोइ सभ खां स्टार्ट हितां थींदी आहे त हिस्ट्री जेकी आहे उनजी मिसाल जो मिसाल उनजो सभ खां वॾो जेको मिसाल आहे, ख़ुदि असां हिते पाकिस्तान में रहंदड़ माण्हू आहियूं। जेका पाकिस्तान में रहंदड़ जेके क़ौमूं आहिनि, जेके मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हू या आबादियूं रहनि थियूं,
उनजी सकाफ़त खे जंहिं नमूने सां उनजी हिस्ट्री खे जंहिं नमूने सां हिते मिसाइण जी कोशिश थी आहे रियासती सतह ते, उनजो ई रीज़न आहे त पाकिस्तान जेको आहे उहो पंहिंजनि घणनि मामलनि खे सुधारण जे लाइक़ु ई नथो रहे। आई डोंट नो त माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे ऐं तमामु घणा माण्हू जेके आहिनि जॾहिं हुकूमतूं हलाईंदा आहिनि त हुनजो इहो ख़्यालु हूंदो आहे त इहे इकॉनमी, इहे सोसाइटियूं जेके आहिनि उहे ईअं ई डेवलप थी वेंदियूं जीअं पाकिस्तान में डेवलप थियण जी कोशिशि थी आहे गुज़िरियल 75 सालनि में। पर आउं इहो ॻाल्हि बसूख़ चवां थो, इहो आउं हिकिड़ो आम साफ़ ई आहियां, मूं माण्हुनि खे ॿुधो आहे ऐं मुंहिंजो पंहिंजो जेको तजुर्बो आहे त क़ौमूं जेके आहिनि उहे ठहनि ऐं तरक़ी कनि ई पंहिंजी तारीख़ ऐं सकाफ़त जे बुनियाद ते। पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं तारीख़ सां हथु चुरांद न थिए हा ऐं पाकिस्तान जे अंदरि जेके क़ौमूं रहनि थियूं उन्हनि जी सकाफ़ती आज़ादी, उनजी तारीख़ी जाग्राफ़ियाई आज़ादी जेकी आहे उनजो जेकर एतिराम कयो वञे हा त पाकिस्तान मुंहिंजो ख़्यालु आहे त अॼु हिकिड़ी स्ट्रॉन्गर स्टेट हुजे हा ऐं हिकिड़ी बहितर क़ौम हुजे हा जंहिंमें सिंधी, पंजाबी, पठान, तव्हांजा बलोची ॻाल्हाईंदड़ बलोच, सराइकी, ॿियूं ॻाल्हाईंदड़ जेके नंढियूं नंढियूं असां वटि सकाफ़ती जेके असां वटि जेके ग्रुप्स आहिनि, क्लस्टर्स आहिनि, उहे सभिनी जी तरक़ी थिए। त हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं मिसाल तौर ते सिंध जे अंदरि तव्हां इकॉनमी जे नाले ते या ॿियो को बि छो छॾे कंहिं बि सकाफ़ती ऐं तारीख़ी बाग़ खे मिसारियो था त इट्स अ बिग क्राइम। ऐं न सिर्फ़ु इहो क्राइम जेको आहे उन्हनि माण्हुनि जे लाइ हूंदो जिन जो इहो सकाफ़ती वरिसो आहे, पर साॻे वक़्तु इहो कोई पाकिस्तान जे लाइ जेको आहे उहो बहितर बि साबित न थींदो। तव्हां हिकिड़े सर्टेन टाइम जे लाइ जेको आहे मुख़्तलिफ़ कंपनियूं, मुख़्तलिफ़ सरमाएदार क़िस्म जा जेके फैक्शन्स आहिनि उन्हनि खे तव्हां ठीका ॾेई पैसा कमाईंदो। इन टाइप पैसो कॾहिं बि समाज जी तरक़ीअ जे लाइ, मुल्कनि जी तरक़ीअ जे लाइ जेको आहे उहो इस्तेमालु न थींदो आहे। इहो हिकु न, पाकिस्तान जे अंदरि हज़ारे मिसाल। तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में त इन क़िस्म जी जेकियूं शयूं आहिनि उन्हनि खां पासो करण जी ज़रूरत आहे। ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी जी हुकूमत जेकी आहे उहा इन शइ जी सेंसिटिविटी खे सम्झे। अॼु मां ॿुधां पियो त सरदार शाह जेको आहे उहो तारीख़ी विरसे ऐं नगर जी इम्पोर्टेंस ऐं गॾोगॾु हुन चयो त बाबा माण्हू ख़ुशि न आहिनि त पोइ इहो प्रोजेक्ट कीअं थी सघे थो, वट एवर जेको बि कुझु आहे। इन जी अहमियत जेकी आहे पीपल्स पार्टी जे लीडरनि खे ख़बर आहे चङे नमूने सां ऐं उन्हनि जी ज़िमेदारी आहे उनखे प्रोटेक्ट करणु। ॿी हिकिड़ी ॻाल्हि जेकी आहे उहा शइ ध्यान में रखण जी ज़रूरत आहे त जॾहिं बि को कंट्रोवर्शियल प्रोजेक्ट हुजे थो या को वॾो प्रोजेक्ट हुजे थो उन जे लाइ दुनिया जहान जूं हुकूमतूं वॾे पैमाने ते सोसाइटी में मुख़्तलिफ़ ग्रुप्स खे खणी तमामु वॾो डिबेट कनि थियूं ऐं जेकॾहिं इहो साबित थिए थो ऐं इहा ॻाल्हि इस्टेब्लिश थी वञे त तव्हांजो हीउ प्रोजेक्ट जेको आहे उहो आम माण्हूअ जे लाइ फ़ाइदेमंद न आहे या कंहिं बि सकाफ़ती विरसे खे मिसाइण जे बराबरि आहे या हिन में ॿियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जिन सां ॿिया घणा नुक़सान थी सघनि था। माण्हुनि जे विच में मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जे विच में कदूरतूं ऐं नफ़रतूं पैदा थियनि थियूं त दुनिया जहान जे अंदरि हुकूमतूं उन प्रोजेक्ट खे, उन ख़्याल खे ख़तमु करे छॾियूं थियूं। मंज़ूर हिते जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई वई शर्जील इनाम मेमून ऐं सरदार शाह जेका दावा कई त कारूंझर जी कंहिं बि सूरत में माइनिंग थियण न ॾिनी वेंदी ऐं उन प्रेस कॉन्फ्रेंस जे अंदरि हुनजो चवणु हो त रामसर कन्वेंशन ते सही खां पोइ उनखे वाइल्ड लाइफ सेंचुरी डिक्लेयर कयो वियो आहे। इहो केस सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट में बि वियल आहे ऐं उन खां बाद में ख़ुदि इहो एतिराफ़ कयो वञे थो त हिकिड़ी जेका साइट आहे खारसर जी उन साइट जे अंदरि जेका आहे उहा माइनिंग 2000 खां वठी जारी आहे। मुख़्तलिफ़ कंपनियुनि जो बि हुन नालो खयो। हिकिड़े पासे पीपल्स पार्टी जा वज़ीर दावा कनि था त हू माइनिंग थियणु न ॾींदा, ॿिए पासे जेका कैबिनेट जो ई एजेंडा जारी कई वञे थी उन एजेंडा जे अंदरि लास्ट जेको एटम आहे उहो कारूंझर जी कटाई जे हवाले सां आहे। त हीउ जेको कंट्राडिक्शन आहे
उहो मुंझाईंदड़ कंट्राडिक्शन आहे। उन मां तव्हां सम्झो था पीपल्स पार्टी जीअं अॻु में बि अहिड़े क़िस्म जी सौदेबाज़ी कंदी रही आहे, हिन भेरे बि अहिड़े क़िस्म जी कुझु रिथा जेका आहे उन ते अमल पिया आहे? ॾिसो ॻाल्हि ॿुधो, पीपल्स पार्टी जेकी आहे हिन वक़्तु उन्हनि जो ख़्यालु आहे ऐं जेकी असां वटि लूली लंगड़ी जमहूरियत मुल्क जे अंदरि मौजूदु आहे न, उन मुताबिक़ हू सिंध जी नुमाइंदगी करे थी। ठीकु आहे, हाणे उन में इहा पीपल्स पार्टी जी प्राइम रिस्पॉन्सिबिलिटी आहे। पीपल्स पार्टी जेकी आहे उहा इन खे इंश्योर करे त इहो जेको सॼी जेका सकाफ़ती जेको सॼो हिसो आहे, छाकाणि थर में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे छा त जेको इहो जेको सॼो पहाड़ आहे, इहो पहाड़ी हिसो आहे, इहो किथां खां केसि ताईं जेको आहे नालो छा अथसि उहो सकाफ़ती हुन में अचे थो। सरदार शाह जो पंहिंजो तालुक़ु उमरकोट सां आहे ऐं ख़ुदि खारसर साइट जेका आहे उहा बि वाइल्ड लाइफ सेंचुरी में डिक्लेयर थियल आहे। मां उहे चवां थो न त हाणे इन में मुंहिंजे ख़्याल में त इन में त मां जीअं पाण तव्हांखे चयुमि त ॿ राया आहिनि ई कोन। थर जा सॼा इहे इलाइक़ा सिंध जे अंदरि तमामु घणियूं साइट्स जेके आहिनि उहे असांजे तारीख़ जो, असांजी सकाफ़त जो या अहम तरीन ओजाण आहिनि। ईअं न आहे त को मुराद अली शाह, आसिफ ज़रदारी, साईं सरदार शाह, इहे जेके सॼा माण्हू आहिनि इनखे का ख़बर न आहे। पर हाणे जॾहिं तव्हां मुल्क जी इकॉनमीअ खे तरक़ी वठाइण जे लाइ उनखे बाइनिंग वारे शोबो था विझो था, ठीकु आहे विझो बाइनिंग वारो शोबो, पर सुवालु इहो आहे त उन्हनि जॻहियुनि खे त तव्हां टच न कंदव न जेके ऑलरेडी इस्टेब्लिश्ड आहिनि, जेके पाण हुकूमत चवे थी त हीअ असांजी जेके आहिनि उहे प्रोटेक्टेड साइट्स आहिनि। हाणे जेकॾहिं मिसाल तौर ते पुराणी जेकॾहिं शयूं जेकॾहिं तव्हांखां ग़लती थी वियूं त उन्हनि खे करेक्ट करण जी ज़रूरत आहे न, कंहिं बि कयूं। ॻाल्हि इहा न आहे त निगराननि हीअं कयो, फलाण कयो, तीर कयो, निगरान केरु हुया? या सिंध जे माण्हुनि खे या पाकिस्तान जे माण्हुनि खे इहा ख़बर न आहे त निगरान हुकूमतूं जेके आहिनि उहे कहिड़ियुनि कहिड़ियुनि पार्टियुनि जूं हुयूं। हाणे इन में ॿराया त आहिनि कोन न। ॻाल्हि इहा आहे त मां बुनियादी तौर ते ॻाल्हि इहा चवां थो त इन क़िस्म जे कमनि सां तव्हां मुल्क जी इकॉनमी खे मज़बूत न करे सघंदो। बिल्कुलु उन सां जेको आहे सिंध जो सकाफ़ती वरिसो माली जा मिसाल सॼा मौजूदु आहिनि न यार। उन में हाणे वधीक मसइलो इहो आहे त इन में का बहस ऐं आर्ग्यूमेंट जी ज़रूरत न आहे न। बिल्कुलु मंजूर साहब तव्हां सही चओ था त जेकॾहिं उन सां हथ चुरांद कई वई त उन सां नुक़सानु थींदो। ऐं शुरू खां वठी जीअं तव्हां चओ त सकाफ़ती जेके इकाइयूं आहिनि, क़ौमी इकाइयूं आहिनि, उन्हनि जे राइट्स खे जेको आहे हर सूरत में उहो प्रोटेक्शन फ़राहम करणी आहे। ख़ुदि आइन इहा जेको आहे ज़िमेवारी खणे थो पियो। मंजूर साहब, पॉलिटिकल जेकॾहिं साइड ते अचूं, पॉलिटिकल साइड ते प्रेसिडेंट आसिफ ज़रदारी लाहौर में पार्टी इजलास खे ख़िताबु कयो आहे ऐं जंहिंमें हुन मुस्लिम लीग नून ते खुलियल तनक़ीद कई आहे त मुस्लिम लीग नून हुकूमत न पई करे सघे ऐं उनजो इहो चवणु आहे त असां हुकूमत ठाहिणु ऐं किराइणु ॼाणूं था। अव्हां सम्झो था त भई शहबाज़ हुकूमत जे अंदरि कहिड़ा इख़्तिलाफ़ मौजूदु आहिनि? हूअं त पीपल्स पार्टी जेका आहे उनजी कोलिशन पार्टनर आहे, जेके आइनी उहिदा आहिनि उहे पीपल्स पार्टी वटि मौजूदु आहिनि। अव्हां सम्झो था त मुल्क जे अंदरि ख़ासि तौर ते जेके सिक्योरिटी जा मसइला आहिनि, अॻवान पॉलिसी आहे, मख़सूस निशस्तुनि वारो केस आहे महफ़ूज़, उहो कंहिं वक़्तु बि उनजी जजमेंट अची सघे थी। कहिड़ा मामला हली रहिया आहिनि जंहिंसां शहबाज़ हुकूमत खे ख़तरो पहुची सघे थो? हिकिड़ी ॻाल्हि मूंखे थोरो खिलणु ज़रूरु थियो यकीन, उनजो रीज़न इहो आहे त मतिलबु ज़रदारी साहिबु पीपल्स पार्टी जनरली ऐं ख़ासि तौर ते ज़रदारी साहिबु जेको आहे हुकूमत में कहिड़ा ॼाणे थो, इहा त तव्हांखे बि ख़बर आहे, तव्हांखे बि यादि हूंदो। ठीकु आहे, किन यादि न अथव? बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे। इहो क्रेडिट त तव्हां ज़रदारी साहिब खे ॾियो न त हुननि वटि जेको आहे पंहिंजो इहा ख़ासि क़िस्म जो फ़न जेको आहे ॾाढो, जेका ख़ुदादार सलाहियत आहे उहा आहे हुते। पर इहा ख़ुदादार सलाहियत जेकी आहे पाकिस्तान जे अंदरि उनखे चार चंद तॾहिं लॻंदा आहिनि जॾहिं जेके असुल जेके वाघ धणी आहिनि न जॾहिं मुल्क जा, उन्हनि जो तव्हां ते हथु हूंदो आहे न, त पोइ तव्हां हुकूमतूं किराए बि सघंदा आहियो ऐं हुकूमतूं ठाराए बि सघंदा आहियो। इन में का नई ॻाल्हि त आहे कोन। इमरान ख़ान जे नो कॉन्फिडेंस मूव खां पहिरियों 3.5 साल हुकूमत जेका हुई हुनजी,
उहा बि जेको आहे ज़रदारी साहब जी ख़ुदादाद सलाहियतुनि जे बावजूदि 3.5 साल हली हुई न, तव्हांखे यादि आहे न? बिल्कुलु बिल्कुलु। उहा किरी कीअं पोइ ज़रदारी साहब जी जेका जेको आहे पंहिंजी जेका सलाहियत आहे जेका उनखे त जेको आहे पंहिंजो करंट ई तॾहिं मिलियो न जॾहिं किथे ॿी जॻह ते फ़ैसिलो थियो। सही। ऐं सॼा जेके फ़ैसिला बलूचिस्तान वारो मिसाल हुजे, तंहिंजे सेनेट जे अंदरि मिसाल हुजनि, इहे सॼा कम तॾहिं था थियनि जॾहिं मथां फ़ैसिलो थिए थो ऐं शोल्डर आसिफ ज़रदारी जो इस्तेमालु थिए थो। जॾहिं तव्हांजी पावर ग्रिड जेकी आहे न, उहा जॾहिं तव्हांखे करंट ॾिए थी त पोइ तव्हां इहो सभु कुझु करे सघो था। इहो करंट कंहिं वक़्तु जेको आहे उहा MQM वटि बि हुयो सम्झो। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु जेको पार्लियामेंट जे अंदरि बैलेंस आहे ऐं वरी सुभाणे हू फ़ैसिलो बि अचण वारो आहे रिज़र्व सीट्स वारो, त उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी जी हिन वक़्तु पोज़ीशन त अहिड़ी आहे न जेका पार्लियामेंट जे अंदरि जेको सॼी हुकूमत जी फॉर्मेशन ठहण ऐं ठहण जे बैलेंस में पीपल्स पार्टी जी इम्पोर्टेंस आहे। थींदो आहे हिस्टोरिकल, तमामु घणा ग्रुप हूंदा। पीपल्स पार्टी जी हुकूमतुनि में जॾहिं MQM हूंदी, इहो बैलेंस जॾहिं MQM वटि हूंदो हो त MQM बि इहे कंदी हुई। आई मीन उनजो हिकिड़ो पासो त नेचुरल आहे न। मिसाल तव्हां वटि पावर आहे हिते ऐं तव्हां सम्झो था त 5 माण्हू तव्हां वटि आहिनि ऐं उहे 5 माण्हुनि जे हेॾे हेॾे थियण सां जेको आहे उहो तवाज़ुन जेको आहे उहो चेंज थो थिए, त तव्हां इन पोज़ीशन में हुजो था त तव्हां धमकी बि ॾियो। ॿी शइ ॻाल्हि इहा आहे त पीपल्स पार्टी या ज़रदारी साहब, हे आम माण्हू त वीचारो मोलाई आहे। पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी साहब जेके आहिनि उहे मुस्लिम लीग सां गॾिजी हेॾे अरसे खां जेके खीर ऐं माखीअ जूं जेके नहरूं आहिनि उन्हनि मां पे गिलास भरे भरे पीता आहिनि। त जेकॾहिं का हुकूमत जेकॾहिं चङी आहे, हींअर बुरी आहे मुस्लिम लीग नून जी, त पोइ पीपल्स पार्टी छा उनजो हिसो न आहे छा? ठीकु आहे, बिल्कुलु पीपल्स पार्टी उन जे कोलिशन पार्टनर तौरु मौजूदु आहे। नाज़रीन, हिते हिकिड़े नंढे कमर्शियल ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन। मुल्क जे नाले वारे एंकर पर्सन सीनियर सहाफ़ी इफ्तिखार अहमद असांखे ज्वाइन किया है। असांखे इस प्रोग्राम में भलीकार चाहूँ था। इफ्तिखार साहब, कैसे देखते हैं मुल्क के जो पॉलिटिकल और इकनॉमिकल सिचुएशन है? आसिफ जरदारी लाहौर में हैं, उनका कहना है कि मुस्लिम लीग नून की जो हुकूमत है वो चल नहीं पा रही और हुकूमतें गिराना और हुकूमतें बनाना वो जानते हैं। क्या आसिफ जरदारी को कोई ग्रीन सिग्नल कहीं से मिला है कि इस तरह की स्टेटमेंट उन्होंने दी है? उनके पास इतने नंबर हैं कि हुकूमत को गिरा के हुकूमत बना लें। ये सियासी बयान है, वो देते रहते हैं। ये भी एक सियासी बयान है। क्या जरूरत क्या पड़ी सियासी बयानात की? हालांकि वो तो कोलिशन पार्टनर हैं। तो बयान के बगैर आदमी सियासतदान जिंदा कैसे रह सकता है? तो वजह होनी चाहिए बयान देने की। उनका ये कहना ठीक है, हम गिरा सकते हैं, हम बना सकते हैं, यही सियासतदान कर रहे हैं। और क्या कर रहे हैं? कुछ स्पेशली इंतज़ार कर रहे हैं कल के फैसले का। तो कल के फैसले के बाद क्या पोजीशन होती है, और उस पोजीशन को सामने रखते हुए इस किस्म के बयान दे रहे हैं। सर, इससे पहले भी वो इस तरह की स्टेटमेंट देते रहे हैं, लेकिन पंजाब में वो पीपल्स पार्टी स्पेस नहीं बना सकी। नहीं, तो क्या नतीजा निकला मुझे बताएं। उन सारी स्टेटमेंट्स का क्या नतीजा अब तक निकला? बताइए जरा मुझे। तो कोई नतीजा तो नहीं निकला, लेकिन पंजाब में जो जितनी पीपल्स पार्टी ने कोशिश की है, खुद बिलावल ने, लेकिन उस तरह का वो स्पेस नहीं बन पा रहा जैसे पहले स्पेस था। हमने देखा 70 इलेक्शन में, उसके बाद भुट्टो के दौर में, बेनजीर दौर में, वो क्यों स्पेस क्यों नहीं बन रहा पीपल्स पार्टी का? इसलिए कि पीपल्स पार्टी संजीदगी से काम नहीं कर रही। जब तक संजीदगी से आप काम नहीं करेंगे, आप लोग बैठेंगे नहीं, वक्त नहीं देंगे, ऐसे तो नहीं ना कि एक दौरा करेंगे तो आप एक सूबा जीत जाएंगे। ऐसा तो नहीं होता ना। आप और यहाँ भी उन लोगों से, मखसूस लोगों से मिलते हैं
جن سے آپ 20 سالوں سے ملتے آ رہے ہیں، نہ تو ان میں نئے لوگ ہیں، نہ نئے چینے ہیں، نہ کوئی نیا بیانیہ ہے آپ کا. سب سے بڑا موقع جو ملا تھا وہ الیکشنز میں ملا تھا. الیکشنز کے اندر وہ اپنے آپ کو بہتر طور پر پرفارم کر پاتے، لیکن اس کے بھی نتائج اچھے نہیں نکلے. اور سب لوگوں کا، ہم جیسے لوگوں کا خیال بھی تھا کہ جو سرائکی بیلٹ ہے اس میں ان کا انفلوئنس بڑھے گا، وہ انفلوئنس بھی کوئی نہیں بڑھا. وہ بھی نہیں بن پایا. لیکن نواز لیگ کی آپ پوزیشن کیسے دیکھتے ہیں، اسپیشلی نواز شریف اس وقت اس کی ایکٹیویٹی کیا ہے؟ وہ نواز لیگ کی اپوزیشن کر کے ان کو ملے گا کیا؟ سوال تو یہ پیدا ہوتا ہے نا. یا تو یہ نواز شریف کی اپوزیشن کر کے ریپلیس کر سکے نا ایک جگہ پہ کوئی خاص علاقے میں. اپوزیشن تو تب کرنے کا فائدہ جب اس کو ریپلیسمنٹ کریں، کہ مثلا نواز کا ووٹ 6 ہے اور ان کے 4 ووٹ ہیں، تو 4 کو یہ 6 تک پہنچنا تو آسان ہے. یہ تو مجھے سمجھ آتی ہے جب فرق ہی بہت زیادہ ہے جہاں پہ ہار جیت ہوئی ہے ان کی. یہ تو سیاسی بیان ہے، بیان تو دیتے رہتے ہیں، کوئی نتھنگ نیو فار می. ایک کوئی تقریب تھی، وہ کوئی وہ جو ہے حامد میر، اس کے والد کے کوئی برسی کا کوئی پروگرام تھا، اس میں یہ شرکت کرنے کے لیے آئے تھے اور بھی لاہور میں ہیں. افتخار صاحب، پی ٹی آئی کی کیا پوزیشن دیکھتے ہیں اسپیشلی پنجاب میں؟ پی ٹی آئی نے ایک بات ثابت کی ہے کہ ان کے پاس ووٹ بینک ہے، لیکن ان کے پاس آرگنائزیشن اسٹرکچر نہیں ہے. مخصوص جو نشستوں کا فیصلہ ہے، کل کو جو بھی فیصلہ آتا ہے، اس کا مجموعی طور پر پولیٹیکل جو صورتحال ہے، سینیریو ہے، اس پہ امپیکٹ کیا پڑے گا؟ دیکھیں یہ اگر تو وہ پی ٹی آئی کو مل جاتی ہیں تو کوئی فرق نہیں پڑے گا. کسی بھی جگہ پہ کوئی گورنمنٹ میں تبدیلی نہیں آئے گی، ماں سوائے کہ سینٹ میں پی ٹی آئی کی نشستیں بڑھ جائیں گی. اگر وہ ملتی ہیں پی ڈی ایم کو، تو پی ڈی ایم اس پوزیشن میں ہو سکتی ہے کہ وہ 2/3 میجورٹی لے لے. اور یہ ہے وہ لمحہ جس کے بارے میں غالباً یہ جو آپ کے دوست ہیں انہوں نے یہ بیان دیا ہے، زرداری صاحب نے، کیونکہ ان کو محسوس ہوتا ہے کہ اگر 2/3 بن جاتی ہے تو دین وہ اس پوزیشن میں ہو سکتے ہیں کہ اس 2/3 کو میں خرابی پیدا کرنے کے لیے، اس کو کمزور کرنے کے لیے، اس میں نئی بارگین کرنے کی پوزیشن میں آ سکتے ہیں. یہ ہو سکتا ہے. افتخار صاحب، ملک کی سیکیورٹی کے حوالے سے صورتحال کیسے آپ دیکھتے ہیں؟ خیبر پختونخوا میں، بلوچستان میں، اسپیشلی میں آپ سے پوچھنا چاہوں گا افغان پالیسی. اب تو سی پیک 2 کی بھی باتیں ہو رہی ہیں. مجموعی طور پر سیکیورٹی کی صورتحال افغان پالیسی آپ کی پٹ گئی ہے. جن لوگوں کو آپ نے بڑی مشکل سے یہاں سے نکالا تھا، اور عمران صاحب نے دعوت دے کے ان کو بلا کے ہزاروں کی تعداد میں لا کے سیٹل واپس کر دیا ہے. اور اس دفعہ تو ان کے پاس سپیریئر ہتھیار بھی ہیں، کیونکہ امریکہ جو سب سے زیادہ سپیریئر ہتھیار تھے اس کے پاس وہ چھوڑ کے چلا گیا، وہ انہی کے ہاتھ لگے. افغان پالیسی تو آپ کی پٹ کے رہے گی بالکل، اور اس کی ذمہ داری پی ٹی آئی کی قیادت پہ جاتی ہے. اس وقت بھی خیبر پختونخوا میں پی ٹی آئی کی گورنمنٹ ہے، اور کئی شہر ہیں جو 8 بجے کے بعد ریاستی ریٹ میں نہیں ہوتے، وہاں پہ ریٹ دوسرے لوگوں کی ہوتی ہے. یہ مولانا فضل الرحمان کھلے عام کہتے ہیں، اس میں تو کوئی چھپ چھپا نہیں. یہ تو فیصلہ کرنا پڑے گا نا وہاں کے حکمرانوں کو کہ وہ ریٹ آف دی اسٹیٹ کو کیسے واپس لے کے آتے ہیں، ورنہ یہ تو جاتی ہوگی وہاں کے رہنے والوں سے بھی اور ریاست کے ساتھ بھی. سی پیک 2 کو آپ کیسے دیکھتے ہیں؟ پرائم منسٹر چائنا کا وزٹ کر چکے ہیں، فائنانس منسٹر جانے والے ہیں، تو سی پیک 2 کا کیا ہوگا؟ دیکھنا یہ ہے کہ گراؤنڈ میں جو سی پیک 1 کے جو پروجیکٹ تھے وہ کتنے کمپلیٹ ہوئے. اگر وہ کمپلیٹ نہیں ہوئے تو سب سے پہلے تو ان کو کمپلیٹ کرنا. نہیں، سی پیک 2 میں سب سے بڑا جو فائدہ ہوا ہے وہ ہے کہ بجلی کے معاملات میں جو داسو اور بھاشا ڈیم ہے اس میں انہوں نے سرمایہ کاری جو کرنے کا اعلان کیا، دوبارہ اثر نو، یہ ایک پازیٹیو چیز ہے. اب ایک بات آپ دوست سمجھنے کی کوشش نہیں کرتے ہیں، وہ یہ ہے کہ جب تک سڑک نہیں آتی حویلیاں تک اور جب تک بجلی نہیں ملتی تب تک انڈسٹریل زون نہیں بن سکتے.
और इट विल टेक सम टाइम। जब हवेलियां तक सड़क आएगी और ये सड़क मुकम्मल हो जाती है वहाँ पे, और उस सड़क के साथ साथ इंडस्ट्रियल जोन बनते हैं, तो असल जो सी पैक का कॉन्सेप्ट है वो सामने आएगा। सी पैक 2 तो बाद में है ना, पहले सी पैक 1 के जो चीज़ें रहती हैं उनको मुकम्मल करने की ज़रूरत है। सी पैक 2 में है कि सड़क जो है आपके इधर से गुजरती हुई, आपके सिंध के से इलाकों से गुजरती हुई गवादर तक चली जाएगी, जो पेंडिंग प्रोजेक्ट है। असल ये है कि क्या इंडस्ट्रियल जोन बन जाते हैं। अगर इंडस्ट्रियल जोन बनते हैं तो फिर जॉब आएगी, लोगों को खुशहाली मिलेगी, उस इलाके को डेवलपमेंट मिलेगी, फिर उसका फ़ायदा होगा। इफ्तिखार साहब, टेररिज्म पाकिस्तान का एक बड़ा चैलेंजिंग एक रहा है। अब अज़म इस्तेहकाम ऑपरेशन शुरू करने जा रहे हैं, APC भी कॉल कर रहे हैं, उसके नताइज क्या निकलेंगे? लफ्ज़ ऑपरेशन गलत है, कोई ऐसा ऑपरेशन नहीं होने वाला। ये इंफॉर्मेशन बेस्ड एक्शन हैं जो जारी हैं और पिछले 1-2 हफ्ते में बहुत शिद्दत के साथ किए जा रहे हैं। जहाँ भी उनको इंफॉर्मेशन मिलेगी कि यहाँ पे शरपसंद बैठे हैं, पाकिस्तान के दुश्मन बैठे हैं, गैर मुल्की बैठे हैं, दोज एरिया विल बी अटैक्ड और वहाँ से उनको फ्लश आउट किया जाएगा और उनको मारना पड़ा तो मारेंगे भी और उनको वहाँ से निकालना पड़ा तो निकालेंगे भी। ये है जो तस्वर इस सारे प्रोजेक्ट का। लास्ट क्वेश्चन इफ्तिखार साहब, महंगाई एक बड़ा इशू है। आम कॉमन मैन और गरीब इंसान जो है वो महंगाई के बोझ तले दबा हुआ है। हुकूमत उसको एड्रेस नहीं कर रही। अपोजिशन की जितनी भी पार्टीज हैं उनकी एजेंडा पे भी महंगाई हमें नजर नहीं आ रही। ये वो आसान काम नहीं है, ये बहुत मुश्किल काम है। जब तक आपके पास पैसे नहीं है कमाने के लिए, जब तक IPP का ये जो गले में आपके तौक डला हुआ है और जब तक IPP को आपने पैसे देने हैं, ये मसला आपके सामने रहेगा। बल्कि ये शिद्दत भी इख्तियार कर सकता है, ये मैं आपको बता दूं। क्योंकि आप कुछ चीज़ बनाएंगे, बेचेंगे, बेच के उसको फिर अदायगियाँ करेंगे। फिलहाल तो आपके पास बेचने को कुछ है ही नहीं है। आपकी मुझे बताएं, महंगी बिजली से कौन इंडस्ट्री चलाएगा? बिल्कुल सही कह रहे हैं आप। बाकी बातें तो छोड़ें, आपके पास बेचने को क्या है? आप चीज को ऐसी बनाएं, बेचें, 4 पैसे बाहर से आए तो मुंह पे मारें। IPP के लिए में $5 बिलियन चाहिए एक दफा हमारे पास हों, हम इनको दें और इनसे जान छुड़ाएं। जब तक IPP से हम जान नहीं छुड़ाते, पाकिस्तान के अंदर महंगाई का खात्मा जो है ये ख्वाब तो हो सकता है, तकरीर इस पर की जा सकती है, बात की जा सकती है, लेकिन अमली तौर पे बहुत मुश्किल है। शुक्रिया इफ्तिखार अहमद साहब। इफ्तिखार अहमद असांखे नाले वारे सीनियर एंकर पर्सन, सीनियर सहाफ़ी असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो। इफ्तिखार अहमद जो चवणु हो त मुल्क जे अंदरि जेसिताईं IPPs खे बंदि नथो कयो वञे, इंडस्ट्रियलाइज़ेशन सनतुनि जो ॼार नथो विछायो वञे, माण्हुनि खे रोज़गार नथो ॾिनो वञे, तेसिताईं मसइला जेको आहिनि उहे जीअं जो तीअं मौजूदु रहंदा। हिते प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी खे पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शकील ज़ुमरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।